नाज़रीन हाणे वाक़िआ अपडेट जे पिया सिजावल मां इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ मुल्क के नामूर सहाफ़ी शहीद अरशद शरीफ़ के क़त्ल ख़िलाफ़ सिजावल में एहतजाज किया वियो। मुल्क के नामूर सहाफ़ी शहीद अरशद शरीफ़ जो केनिया में थींदड़ सानी ख़िलाफ़ सूरज सिजावली प्रेस क्लब पारा प्रेस क्लब सदर इस्माइल सरवेच सलीम खोसो इम्तियाज़ मेमण नजीब सरवेच अब्दुल गफ़ार बारण सदाम शाह बुखारी खालिद ताहिरानी जानी जोगी अता मोहम्मद मीरबर वजाद शाह की अगवानी में सूरज सिजावली प्रेस क्लब ते कारो झंडो चाढ़ी ऐं बाहन ते कारियूं पटियूं ॿधी भरपूर एहतजाजी मज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सहाफ़ी अब्दुल रशीद ख़ासकेली हुसैन आज़ाद उमर ख़ासकेली निसार समीन जो अब्दुल गफ़ार मेमण ऐं उन खां अलावा सिविल सोसाइटी ऐं शहर ने शिरकत कई। और इन मौके ते एहतजाज कंदे इस्माइल सरवेच हुसैन आज़ाद सैयद सदाम शाह अब्दुल गफ़ार बारण ऐं ॿियनि चयो त केनिया में शहीद थियल पाकिस्तानी सहाफ़ी अरशद शरीफ़ हिकु बहादुर सहाफ़ी हो जंहिं पंहिंजी कलम ज़रिए मुल्क दुश्मन अनासरनि खे बेनक़ाब कयो ऐं हमेशा हक़ सच लिखी पंहिंजो हिकु अलॻि मक़ाम बणायो। हिननि चयो त शहीद अरशद शरीफ़ पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई तारीख़ जे वर्कनि में हमेशा महफ़ूज़ थी वियो। इंशाअल्लाह संदसि खून पाकिस्तान में इनक़िलाब आणींदो। हिननि मुल्क जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त हुकूमत शहीद अरशद शरीफ़ जे क़त्ल वारे मामले खे संजीदगी सां वठे ऐं वाक़े ते गैर जानबदार टीम जोड़े साफ़ शिफ़ाफ़ जांच कराए शहीद जे वारसनि खे इंसाफ़ ॾिनो वञे।